दर्दन जो दरिया। घोड़ा बाहरों तालो ॾिनो पिया न त असली कन ही ठरिया पिया चुचटी कोने को न को असल क़यामत मचाए देना। हाणे इन क़यामत खां कन ही ठरिया पिया माई जादू सही पई चवे, इहा निभागी त लॾो ही खणी निकिरी वई आ। तो बबई क्यों पूरे इन्हीं के लुटण शुरू कयो। मूंखे कहिड़ी ख़बर है त ये रनू चंद रुपयनि जेका असली पंहिंजो होश ही विञाए वेंदियूं। मार का पवेस हिन असांखे बेवकूफ़ बनाइण लाइ ॿाहिरां तालो ॾेई छॾियो आहे। पहिरीं त मां वञी माई जादो खे वठी अचां, पोइ असीं ॿई मिली हिन जो हशर था कयूं। पहिरियां त हिन ताले जो बंदोबस्त कयां, जीअं त चाबीअ सां बि न खुले। नानी सियाणी, ओ नानी सियाणी, हाणे तव्हांजो लिखण चाहियो आहे, मूं तव्हांखे ॾिसी वरितो आहे। पहिरियां त वञी माई जादो खे वठी अचां, पोइ ॾिसां थी तूं असांजो हिसाब किताब कीअं नथी सिधो करी। घोड़ा हाणे त मरी वियासीं। वारो कर सियाणी वारो कर, काके सॾु करे तालो खोल रहा है, न त असली दुबो बनाए छॾींदियूं। सुल्तान बाबा चारों तरफ नजर फेराए ॾिस, सभई माण्हू अची विया आहिनि न। वाह रहित ॻाल्हियूं करायो। हा हाणे ॿुधायो त तव्हां सां कहिड़ी नाइंसाफ़ी थी आहे। अॻियूं ॻाल्हियूं पासे ते रखी करे मां आलम खान खां इहो पुछण थो चाहियां त हिन चक्कर मुंहिंजे भाउ कहिड़ी ग़लती कई आहे जो आलिम खान पंहिंजे हिसाब सां मारे फिटो कयो आहे। आलम खान खां पुछो त इहा ॾाढ छो ॾेखारी अथई। मल्हार जेके मुंहिंजे मथां इल्ज़ाम आया न, उन जी सज़ा हिनखे मिली आहे। वैसे मूं ख़बर ॿुधी जेका सॼे ॻोठ खे ख़बर आहे, आलम खान जे सोट पुनल ऐं राणीअ जे विच में चक्कर हले थो। हाणे गंदी आलम खान जी भेण निकिती। ज़बान संभाले ॻाल्हाए मल्हार, या ज़बान छिके काकड़े खां ॿाहिरि कढंदो मां। कंहिं जूं ज़बानूं छिके कढंदे आलम खान, कंहिं जूं। जेकॾहिं एतिरो ग़ैरती पुट आहीं न त वञी पंहिंजे घर जी ख़बर लहो। मां वॾे वाक़े सरेआम चवां थो, तुंहिंजी भेण सॻे सोट सां अछो मुंहुं कराए वेठी आहे। ज़बान खे लगाम रे मल्हार। न आलम खान न ॻाल्हाइण ॾे मल्हार खे। जेकॾहिं तुंहिंजो दामन साफ़ आहे न त पोइ कंहिंजे अजाई इल्ज़ाम तराशी सां मेराण तो मथां कान ईंदी। हा सुल्तान, अञा कुझु ॻाल्हाइणो तोखे? ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। जेकॾहिं सच ॻाल्हाइण ते सज़ा ॾिनी वेंदी आहे त असां ॾोही आहियूं। असां आलम खान खां वञी तॾो बि बख़्शला ईंदासीं, पर जेकॾहिं आलम खान ॾोही आहे त पोइ तरफ़दारी छॾे करे इंसाफ़ कयो। असांखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल हूंदो। तव्हांखे फ़क़ति इन ॻाल्हि जी पक ॾियणी पवंदी त तव्हां इहे ॻाल्हियूं हथ सां घड़े ठाहे आलम खान खे बदनाम करण जी कोशिश कई आहे, या इहे ॻाल्हियूं ॿियनि जी ज़बानुनि सां तव्हांजे कननि ताईं पहुचियूं आहिनि। वैसे मां कसम खणण जे लाइ तयारु आहियां। बस मां न कंहिंखे कसम ॾिनो आहे ऐं नहरी खां कसम वठंदुसि। वैसे तव्हां जेको फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल आहे। इन ग़लती जी आलम खान सुल्तान वारनि जे दॾे ते वञी माफ़ी घुरंदो। ऐं हा,
ॿीहर अॻु राई करण वारे सां फ़ैसिले जी वाट बंदि हूंदी ऐं के बि हुन सां ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। पोइ छो न खणी हिन अकबर खान जो सॻो भाई छो न हुजे? इहो अकबर खान जो आख़िरी फ़ैसिलो आहे, आख़िरी फ़ैसिलो। जादो कुछ खुदा जो खौफ कयो, खुदा जो खौफ कयो। छो अजे तूं ऐं माई वसाई हुन सियाणीअ जे पोयां हथ धोई पई वियो। हुन वेचारीअ त कड़ी बुख खां चकोयो। हुनखे कहिड़ी ख़बर त तव्हां वञी हुनजे आंटनि में हथ विझंदव, कंदोसि ढींको ई ढेरी। मूं पहिरियां ई हुनखे सम्झायो हो त नानी सियाणी जादो जो ओतिरो खा जेतिरो तूं हज़म करे सघी, पर न वो तो समझी कान न। मुफ्त जो माल समझी गुदे गुदे पई खाए। खबर तो हाणे पवंदसि न त जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद कोन छॾींदसि। हा, सिर्फ तोखा त न खाधो अथसि न, मूंखां जेको माल लूटियो अथसि न, हुनजी त मां घणे घणे कसरियूं कढंदीमांसि। हाणे सियाणी खे ख़बर पवंदी त माई वसाई वसे कान, जेकॾहिं वसे त न फुड़ी न वॾ फुड़ो, असुल गड़ो ही गड़ो। वॾी का गिछ ही गिछ। अरे कोड़ल नहीं सियाणी वेचारा है भई फ़कीर। भला फ़कीरन खाधे को खुटो आछा? जड़ाऊं चवई थी पंहिंजो वात बंद कर पंहिंजो वात। तोखे ख़बर न आहे जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे। हा, चुप करे वे तूं। अरे खबर आ मूंखे। वञी डंठ जे तरे में पओ, मुंहिंजो को रबी या खरीफ। वञी सियाणीअ जूं पाड़ू पट, पर महिरबानी करे मुंहिंजी जान छॾ। माई जादो हाणे मां हलां थी, हुननि खे हठी को करे आई आहियां। हाणे तालो चाबीअ सां बि न खुलंदो जेसि ताईं हुनखे भञनि नथा। सुठो, ॾाढो सुठो करे आई आई। भली त जेको ॾींहं राति बुख मरन, पोइ आईंदा त अहिड़ी चालाकी असां सां त कोन कंदा। माई जादो तूं हाणे फिक्र ई न कर। जेकॾहिं इहो तालो भञी ॿियो तालो भायूं न, उन सां बि इहो ई हशर करे ईंदसि। पोइ केतिरा ताला मटाईंदा। पर उस्ताद यो छेलो आहे कंहिंजो? अरे सुल्तान वारन जो ॿियो कंजू है ई कंजू। पर उस्ताद एतिरी माचिस जेस ते छेले खे चुराइण में कहिड़ो फ़ाइदो? बेवकूफ़ दुश्मन जे दर जी टांकी बाकी बलिया। ये त छेलो आहे। हाणे सुल्तान जे दर ते कुकड़ त छापरन जो कुकड़ जो चूज़ो बि न हूंदो। अॻिते वध अॻिते अॻु वठींसि। सारो बलिया कुझु कोन थो हल। उस्ताद मथे खड़ा। अरे ये बंदा ठीक है, मत जाओ दे। पेड़ चाय रहा, पेड़ चाय। अरे रे छेलो त असांजो आहे, काॾे कयो थो? भाऊ मां हिनखे घणो जलियो त चोरी न कर। छेलो सुल्तान वारनि जो आहे, पर चई सही मां वॾो रहस्य ना मूंखे सुल्तान छा कंदो? अंडे मूं पर जा सका लाजोस कल जीअं अॻिते कंहिंजी बि चोरी न करे। छेलो असांजो वरी काहे जो? हाँ मना तो आलम खान तो तुसा नाइंसाफी थी आ, पर जो ॻाल्हियूं कराया न तो कमीना अञा गंद कना। ऐं मां न पियो चाहियां त तव्हांजी इज़त जे मथां वधीक छंडा पवनि। वाह, इन करे फ़ैसिलो ॾेई छॾियो। छा बाबा साईं हाणे उन तरह ते वञणु लाज़मी आहे? बाप फ़ैसिलो मुंहिंजो थियल आहे।
बाबा से तव्हांजी इज़त खां वधीक आलम खान पंहिंजी इज़त खे उत्तम कोन थो सम्झे। तव्हां चयो आहे त मां सुल्तान वटि वेंदुसि ऐं तॾहिं बख़्श रहंदुसि। ठीक है, पर पंहिंजे जज्बात ते काबू रखी। मूंखे लॻे थो त उहे कमीना उते बि गंद कंदा। अरे यार तोखे कलाक थी वियो आहे, तोखां तालो नथो खुले। चाबी ताले में वञे त तालो खुले न। अलाए केरु काठियूं हणी ताले खे बंदि करे वियो आहे। वरी बि कोशिश कर बा तालो खोले दे। नानी सियाणी तालो भॼंदो खुलंदो कोन। पुट ई वारो कर भला घर को हथोड़ो खणी अच, उन सां जी तालो भॼी दे। नानी सियाणी मां वांदो थुरिया घरां वञी हथोड़ो खणी अचां। मां तोखे तालो भॼना, मूंखे ॿिया बि कमकार आहिनि, मां वञा थो। माने मरई अरे तोखे कहिड़ियूं वॾियूं कोर्टूं हलाइणियूं आहिनि हां जो तूं तालो नथो असांखे भॼी दी। सियाणी मूंखे त हेठि लाइ भला। अरे मुआ हेॾे कान्हे थो लही हां परते ॿाहिरि टपो ॾे न कंहिंखे वठी अच त तालो भॼी ॾियनि। असली सज़ा में अची विया हूं मुई बाहि ॼांसि ये वर ताले में अंदर काठियूं विझी वई आहे त ये तालो ई न खुले। ॾाइण किथों जी असली सज़ा ॾेई वई आहे। तोखे बि वॾो शौक़ु हो बुसरियुनि खाइण जो, हाणे खाधई बुसरियूं। हाणे ॻाड़ी खे बंदि कर। बिछड़ी काई वई बिछड़ लाइट गिटीअ में। न न मूंखे पंहिंजूं टंगूं भॼाइणियूं आहिनि छा? कोड़ा कोड़ा बाहि लॻंदई चल का टंग भॼंदी मुआ। मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। मां हुजां त कंहिंको न कंहिंको तालो त खोलणा ई वठां। निभागा ॾिस सियाणी सियाणी तकड़ न कर, कुझु सोचूं था न। लहाणे लह हेठि भोला सोचूं था कुझु ॿियो। लहां थो लहां, तकड़ त न कर, आस्ते आस्ते लहां किथे किरी न पवां। अॼु तुंहिंजी ज़बान मां राणा सुल्तान जो अदा जी अदा पहिरियों मूंसां ॻाल्हाए। हिकु मिंट मां अदा सां ॻाल्हायो वठां। जी अदा। अदा ख़बर अथई त मां कुआड़ी तिखी छाजे लाइ थो कयां? छो पियो करी? इन कन वढे कुत्ते जो हाणे कुझु बि वढणो पवंदो। पुछ भला छो? सिधो ई नथो करे। इन करे मूं हाणे फ़ैसिलो कयो आहे त कननि वढण खां पोइ इन कुत्ते जो कुझु बि वढणो आहे। छो त टेड़े पुछ वारा कुत्ता मूंखे पसंदि ई न आहिनि। नादा मलार न, हाणे हुनजे पुछ कटण जी का बि ज़रूरत कोन्हे। असल लकड़ जीअं पुछ खे टील करे छॾियो अथई। वॾा शैतान आहिनि मुंहिंजा भाउ। कुत्ते जे पुछ खे बि सिधो करे छॾियो। आलम खान सुल्ताना कुत्तनि जे भौंकण जो मूं कॾहिं बुरो सम्झो ई न आहे। छो जो हाथी जे पोयां कुत्ता भौंकंदा रहंदा आहे। पर सुल्तान तो इहो कॾहिं बि न ॾिठो हूंदो त हाथी कुत्तनि जे पोयां डोड़ंदो वञे। मक़सद जी ॻाल्हि कर। रेस अकबर जी ॻाल्हि खे पाणी ॾियण मुंहिंजी ज़िंदगी जे मक़सद खां बि वधीक आहे। इन करे मां हली आयो आहियां तव्हां वटि तॾो बख़्श रहण। इन करे तव्हांजी भलाई हिन में आहे त हिन दरिया जो रुख पंहिंजे तरफ़ मोड़ण जी कोशिश न कजाए, न त तव्हांजो वजूद ई मिटिजी वेंदो। तो जरा कई आया है कई विया। सुल्तान जिते आए अज भी उते आ। ओ जे किले के उखेड़न तो जे वस जी गाल ना है आलम खान। छो त नाग जो डंकल बंदूक जो थकल तो बची सके तो, पर सुल्तान जो सटल कदे सिद्धो न थी तो। गिणे गिणे धक्का मगर जा को छड़ी हुजे न जिते अचे पे उते धक्का।
कटाए छॾींदा आहिनि छा ॿ पादर लॻा अथई ॻाल्हाइण ख़तम दोस्ती ख़तम ॿ पादर उस्ताद सुल्तान वारनि मूंखे अहिड़ो कुटियो जो रिनी जे ताह खां मूंखे विञाए छॾियो अथनि पोइ तुंहिंजी मलम पटी कंहिं कई तेल मालिश कंहिं कई हेठि जी माट तोखे कंहिं ॾिनी पूरा 2 ॾींहं 2 रातूं मां तोखे माट ॾिनी कॾहिं हलनि टेढ़ो थियो इहा मुंहिंजी ख़िदमत अथई मां तुंहिंजी ख़िदमत कई आहे उस्ताद पोइ खणी लख ख़िदमत कर पर पहिरीं त पादर खाराई न तूं जो विच झेड़े में मूंखे अलाए केतिरा चकर छॾे भॼी हुई मूं तोखे कॾहिं मयार ॾिनी जो तूं मूंखे मयार थो ॾी दा तड़ियायो हाल तालो कहिड़ो दा पहिरीं ॿुधाए पोइ हलंदोसांइ जेकॾहिं तोखे पहिरियां ॿुधायमि न तूं कॾहिं बि कोन हलंदे हली हली चाढ़ींदे हुन ज़ालिमनि जो रुख तूं घबराए न हाणे जेकॾहिं उहे साम्हूं आया न उन्हनि खे मां पाण मुंहुं ॾींदुसि तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत चूसे मारीस चाचा साईं तव्हां मूंखे पंहिंजो दुश्मन पिया सम्झो तव्हां पंहिंजी ॿिन्ही पुटनि जी ग़लतियुनि ते अखियूं बंदि करे वेठा आहियो तॾहिं तव्हांखे कुझु नज़र नथो अचे ॿारहं दिमाग़ आहे ग़लतियूं कंदा हूंदा ईअं नथो चवां त मुआरा छोकिरा खे साध पाक पर मूंखे एतिरो यकीन आहे त मुंहिंजी औलाद मूंखे आज़ार में न विझंदी तोबा तोबा हाणे त सोट जी तबियत औरतुनि खां बि परे थी वई आहे सॼो ॾींहुं मूं खिलाफ़ अम्मा ऐं बाबा जा कन भरण खां सवाइ ॿियो कमु अथई बि आहे न अॼु तुंहिंजी ज़बान मां राणा पियो बके राणा इहो उनजी सोबत जो असर आहे जो तो पंहिंजे सोट खे बि वर्तियूं थो ॾी दिलि थी चए तुंहिंजी निड़ी खां वठे त पोइ वेठो छो आहीं विझ गिचीअ में हथ कर पंहिंजे दिलि जी बाहि हल्की ओबा अबा आलम अल्लाह जे वास्ते छॾे दे मुंहिंजे पुट खे खुदा जे वास्ते छॾे दे असांखे पंहिंजे हाल ते लिंक आहिनि अर्दा आहिनि ख़राब आहिनि जहिड़ा बि आहिनि पर असांजा आहिनि तो मथां ॿार न आहे खुदा जे वास्ते असांखे जीअण ॾे जे चई त असां हितां लॾो ई खणी वञूं आलम जॾहिं इहे सभु तो मां बेज़ार आहिनि त पोइ तोखे कहिड़ो लाचार आहे हिननि खे हक़ सच चवण जो ते तोखे पंहिंजो सम्झनि ई नथा त ज़बरदस्ती हिननि खे पंहिंजो करणु छो थो चाहीं अॼु खां पोइ मां तव्हांजे अगरि ते पैर बि न रखंदुसि ऐं हाणे मूं में काबू में न रखियो ईअं सम्झो त मां तव्हांजे लाइ मरी वियुसि ऐं तव्हां मुंहिंजे लाइ मरी वियो अचो अदा आलम खान सां त ठा थी वियो हाणे ॿियो केरु आहे जंहिंसां फॾो कयूं अड़े यार कुझु ॾींहं कन ठरिया आहिनि त आराम सां रहण ॾियो तव्हांखे फॾे खां सवाइ मज़ो ई नथो अचे चाचा मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो बाछू चीराए टंगू भंजराए पोइ तव्हां घर था अचो उहो तव्हांखे सही आहे ईअं तव्हांखे सुकून न ईंदो निमाणी वेड़ो ढगो जेसि ताईं टहो न हणंदो न उनखे किले ते बीहण न ईंदो आहे ही मुंहिंजा वेड़ा ढगा अथई पोइ किले ते बीहण हिननि खे कीअं ईंदो जेसीं ताईं कंहिंखे टहो हणी नथा अचनि इहे तुंहिंजूं टीकरूं हिननि खे होश मां कढी थियूं छॾनि टीकरूं न आहिनि सच थो चवां चाचा सच थो चवां जेकॾहिं एॾी मथे में ख़ारिश अथनि न त ॿियनि खे ॾहो हणण खां बहितर आहे घर जी भितियुनि में पंहिंजो मथो हणनि ऐं पंहिंजे मथे खे ठारीनि भाॼी जेकॾहिं कुझु ॾींहं जहिड़ो न थियो न पोइ ईअं ई कंदासीं कुझु ॾींहनि खां पोइ छो हींअर ई उथी चोरा हण दीवारनि में टकरूं पंहिंजे मथे खे ठार चाचा तूं त ख़ुशि आहीं वरी मुंहिंजे मथे जा टाका टुटनि पर एतिरो चरियो बि न आहियां जेतिरो तूं मूंखे सम्झींदो अॻ में पहिरियां धक सुकण दे ठहियो हाणे फ़िलहाल कुझु बि करण जी का ज़रूरत न आहे अकबर खान होश में न आहे जेकॾहिं असां कुझु बि कयो त अकबर खान जा हथ असांजे गिरेबान में हूंदा राणा खान मूमल भी तैयार है ऐं मां भी पंहिंजी पूरी तैयारी करे छॾी आहे तव्हांजे इशारे जी देर आहे पर इशारे ॾियण खां पहिरियां तव्हांखे मूंसां हिकिड़ो वाइदो करणो पवंदो त तव्हां मुंहिंजो पूरो साथ ॾींदव
हैफ हो जाई पुनल, हैफ हो जाई। हिणी तो बोली अड़े राणा जड़े राका सजो तुझे सिर जे मथा हथ पोइ भी बेवा औरतुन वांगुर वेही मुझे सामू पार तो कटिया। वो इन करे राणा खान जो एक तरफ खां रेस अकबर खान जड़ो देव बीठल है ऐं बे तरफ खां आलम खान जड़ो जबल बीठल है। पुनल इन बिनी के अदा मात ॼण जी सघ रखे थो। तू को भी खौफ न कर त तोखे असां रण में रोले छॾींदासीं। पार पहुचाइण जो तोसां वाइदो कयो आ, असां तोखे पार पहुचाईंदासीं। त पोइ इहो प्रोग्राम कीअं था ठाहियो? पुनल तू छोकरी के वठी पके ते पहुचंदे जिथे मां ऐं मुंहिंजा माण्हू तोखे बीठल पहिरियां ई मौजूद मिलंदासीं। गोराम तोखे मूं ताईं पहुचाईंदो ऐं मुंहिंजा माण्हू तोखे मुंहिंजी गाॾी में खणी मुंहिंजे हिकु दोस्त वटि पहुचाईंदा। उते तू आलम खान ऐं अकबर खान जी पहुच खां तमाम परे हूंदे। उते असां कंहिं सुठे वकील सां ॻाल्हाए उनखे घुराईंदासीं सलाह मशवरे जे लाइ ऐं पोइ तुंहिंजो कोर्ट में बयान कराए तुंहिंजो निकाह कराईंदासीं। पक ॼाण पुनल त तुंहिंजे निकाह खां पोइ आलम खान ऐं अकबर खान जा सम्झ त हथ वटिजी वेंदा। पुनल पक ॼाण त पोइ तूं आज़ाद ऐं पंहिंजी मर्ज़ी जो मालिक हूंदे। जेकॾहिं वापसि अची हिते मूं वटि रहणु चाहीं त राणा खान जो साथ तोसां हमेशा हूंदो ऐं जेकॾहिं तूं हुननि जी पहुच खां परे हमेशा जे लाइ उते रही पए तॾहिं बि उते तुंहिंजे गुज़र सफ़र जो बंदोबस्त मां करे छॾींदुसि। ठीकु आहे राणा खान, मां वञी तयारी कयां थो ऐं सिज लहण खां पोइ तव्हांखे हाल हवाल ॾींदुसि। ठीकु आहे पुनल, ठीकु आहे, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ त ॻोठ छॾण खां पहिरियां इन ॻाल्हि जी ख़बर तुंहिंजे पाछोले खे बि न पवणु घुरिजे त तूं छा करे रहियो आहीं। समझी न पुनल? मुंहिंजी ॻाल्हि चङे नमूने पंहिंजे ध्यान में विहारजांइ। बेफ़िक्र रहो राणा खान, मां ॿार न आहियां। हाणे वक़्तु अची वियो आहे अॼु अकबर खान जी बदनामीअ जो। अदा साईं, पोइ छा सोचियो अथई? या सिर्फ़ एतिरो सोचियो अथई त मूमल ऐं पुनल खे सिर्फ़ घरां कढणो आहे? गुराम, मुंहिंजे सोचण जी हद किथे थी ख़तम थिए ऐं वरी किथां थी शुरू थिए, इन जो अंदाज़ो तूं कोन लॻाए सघंदे। या त पुनल ऐं मूमल खे घरां कढण जी रांदि जी शुरूआत आहे। अञा त पूरी रांदि रचाइण में वक़्तु लॻंदो गोराम, वक़्तु। ऐं या पक सम्झ त इहा रांदि रचाई बि मूं आहे त खटंदुसि बि मां, छो त इन रांदि में राणा खान खे को बि मात न ॾेई सघंदी। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। हीअ दुनिया